मुहर्रम का जो महीनो आबा इमामन जो महीनो बस हिकड़ी निस्बत आ। पर मां तव्हांखे अॼु ॿुधायां थो त अल्हम्दुलिल्लाह इमामन जो महीनो आहे इहो असांजे फितरी मोहब्बत जे फ़ैसिले जे करे आ। पर इमामन जे महीने खां सवाइ हिन महीने खे अल्लाह ताला ॿिया शर्फ़ बि नसीब कया आहिनि। दुरूद पाक बुलंद आवाज़ सां पढ़ंदो हल त मां तोखे ॻाल्हि ॿुधाए छॾियां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। वरी दुरूद पाक बुलंद आवाज़ सां अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात न जहान के कायनात के अल्लाह पाक इंसान जे लाइ पैदा फरमायो आहे। कुरान पाक में अल्लाह ताला फरमायो इन्नी जाइलुन फिल अर्द खलीफा, इन ज़मीन जो खलीफो मां पैदा करण वारो आहियां। वो अल्लाह पाक खलीफो ज़मीन जो आदम के पैदा फरमायो। अल्लामा तबरी, अल्लामा नववी, अल्लामा मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी, इन खां अलावा ॿिया जेतिरा बि मुहक़िक़ आलिम बुज़ुर्ग थी गुज़रिया हल उन्हीं सभिनी पंहिंजे किताबनि में लिखियो आहे त अल्लाह पाक जल जलालहू व मन वालू बि सभु मखलूक अव्वल में पैदा कई हुई। जिन अॻु में हुया, मलाइक अॻु में हुया, पखी अॻु में हुया, अर्श अॻु में हुया, जीत जना जानवर अॻु में हा। चौपाया जानवर हर कायनात जी शइ अल्लाह पाक अव्वल पैदा कई आहे। इंसान खे अल्लाह पाक तमाम मखलूक खां आख़िर में पैदा कयो। यानी इएं खणी सम्झ त इंसान अल्लाह जे मखलूक जो आख़िरी फर्द आहे। जिन्स जे हिसाब सां, नौ जे हिसाब सां अल्लाह साईं इंसान खे सभिनी खां बाद में पैदा फरमायो, ॿियूं सभु शयूं अॻु में। हाणे सभिनी इंसान मां पहिरों इंसान आदम अलैहिस्सलाम आहे। आदम अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात ज़मीन ते खलीफ़ो मोकिलियो आहे। पर इन ख़िलाफ़त खां अॻु में अल्लाह पाक आदम खे जन्नत में रहायो आहे, सजदा कराया, मलाइकनि सां गॾिजी अल्लाह पाक मथे जन्नत में उनखे सैर कराया। अल्लाह पाक जे अमर सां वरी दाणो खाए थो। ज़मीन ते जमल आदम अलैहिस्सलाम लही आयो आहे। मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़, इएं सम्झ त जेको ज़मीन जो ख़लीफ़तुल्लाह आहे, अल्लाह जो ख़लीफ़ो थी करे ज़मीन ते अचण वारो आदम अलैहिस्सलाम आहे। ज़मीन जे तख़्ते ते जंहिं ॾिहाड़े हुन जा पेर लॻा आहिनि उहो मुहर्रम जो महीनो हो, 10 तारीख़ हुई। सम्झ में ॻाल्हि आई? ज़मीन ते लथो, महीनो कहिड़ो? तारीख़। हालांकि तारीख़ जो तयन महीननि जा नाला इल्म वारा चवंदा त बाबा माण्हुनि रखिया। माण्हू इहो पहिरियों आहे, माण्हू इहो पहिरियों आहे। पोइ कीअं मुहर्रम थियो, कीअं 10 थी? जॾहिं मुहर्रम जो तयन या तारीख़ जो महीननि जो माण्हुनि कयो त माण्हू पहिरियों, पहिरीं तारीख़ 10 तारीख़ या किथां मोली ज़ब ठाही आहे। ओ मुंहिंजा मिठड़ा भाउ अज़ीज़, अल्लाह जे इल्म में हर शइ आहे। अल्लाह जे इल्म में त हर शइ आहे न सही। असां जंहिं शइ जो अॼु नालो रखियो आहे त हीअ लठ आहे, पर जॾहिं लठ न हुई पर हिन जो नालो, हिन जो वजूद, हिन जी जिन्स अल्लाह पाक जे इल्म में अॻे हुई। मुंहिंजे प्यारे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हदीस पाक जे रोशनी मां इहो मालूम थी रहियो आहे त पहिरों इंसान दुनिया जे तख़्ते ते यानी आदम अलैहिस्सलाम आयो आहे। भलारो महीनो मुहर्रम शरीफ़ जो आहे। उन खां बाद में तारीख़ बि 10 आहे। अल्लाह ताला जल जलालहू मन वालू उन खां बाद में न महीने खे शरफ़ नसीब फरमायो आहे। नूह अलैहिस्सलाम खे रब ताला जी ज़ात बाबरकात फरमायो, प्यारा नूह नबी, तोखे बेड़ो ठाहिणो आहे, काफ़रनि मां जान छॾाइणी आहे, काफ़रनि खे मूंखे गर्क करणो आहे, तोखे ई तुंहिंजे मुरीदनि खे मूंखे बचाइणो आहे। इन तूफ़ान में तुंहिंजो बेड़ो मथे हलियो वेंदो। हज़रत नूह अलैहिस्सलाम जो बेड़ो 40 ॾिहाड़ा मथे पाणीअ में तरंदो रहियो आहे। 40 ॾींहंनि खां बाद में अल्लाह पाणीअ खे हुकुम कयो आहे, जीअं निकिते हे ज़मीन मां तीअं वापसि वञो। पाणी वापसि वञणु शुरू थियो आहे। नूह अलैहिस्सलाम जो बेड़ो पाणीअ मां लही ज़मीन जे मथां टिकियो आहे। उहा मुहर्रम शरीफ़ जी 10 तारीख़ हुई। ओ मुंहिंजा मिठड़ा भाउ अज़ीज़, हज़रत यूनुस अलैहिस्सलाम मच्छीअ जे पेट में वियो आहे। 40 ॾिहाड़ा मच्छीअ जे पेट में आहे। पढ़ंदो रहियो आहे ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन।
अल्लाह जो नबी इम्तिहान में अची वियो आहे, मच्छीअ जे पेट में 40 ॾियारा रहियो आहे, अल्लाह जे अमर सां कीअं पे खाधई, कीअं पे साहु खयई, कीअं पे जेरो रहियो। आख़िरकार 40 ॾींहंनि खां पोइ रब राज़ी थियो आहे, मच्छी दरिया जे किनारे ते अची उनखे ओगाछे ॿाहिरि कढियो आहे। जेरो जो जेरो आयो आहे मच्छीअ जे पेट मां सलामती सां निकितो आहे। इहा बि मुहर्रम शरीफ़ जो महीनो ई 10 तारीख़ हुई। हज़रत मूसा अलैहिस्सलाम फिरौन जे मुक़ाबले में आ, फिरौन सां सालनि जा साल विढ़ंदो रहियो, मुक़ाबला कंदो रहियो हो, जादूगर भाए थो, अल्लाह जो नबी पंहिंजा मोजज़ा ॾेखारे थो। आख़िर हलंदे हलंदे उहो बि ॾिहाड़ो अची वियो जो अल्लाह पाक उन ज़ालिम बादशाह खे दरियाह में ग़रक़ कयो आहे ऐं मूसा अलैहिस्सलाम खे अल्लाह पाक कामयाबी अता फरमाई आहे। रब करीम जे ज़ात बाबरकात जॾहिं मूसा अलैहिस्सलाम जी दुआ क़बूल करे फिरौन खे ग़रक़ ऐं मूसा अलैहिस्सलाम खे फतह याबी ॾिनी, उहा बि मुहर्रम शरीफ़ जे महीने जी 10 तारीख़ हुई। त मुहर्रम शरीफ़ तारीख़ जे हिसाब सां मां ॾिसंदो त घणा यादगार पाण सां खणी आयो आहे। करबला जो वाक़ियो बि मुहर्रम में थियो, पर हाणे इहे वाक़िया असांखे यादि ई न आहिनि। हालांकि वाक़िया पंहिंजे जॻह ते अहम वाक़िया, इन्हनि जी अहमियत खां माण्हू इनकार नथो करे सघे। मां जेकॾहिं हिन तफ़सील में वञा, मुहर्रम ऐं 10 ताईं अॼोको सॼो जुमो रुगो तारीख़नि ॿुधाईंदे गुज़री वेंदी। मां रुगो मुख़्तसर मोटा मोटा वाक़िया तव्हांखे ॿुधायां थो, पर इन्हनि सभिनि ॻाल्हियुनि जे बावजूदि हज़रत इमाम हुसैन जे क़ुर्बानी खे नज़रअंदाज़ नथो करे सघिजे। इमाम हुसैन आली मक़ाम क़यामत ताईं हिकिड़ो अहिड़ो दस्तूरुल अमल छॾियो आहे, हिकिड़ो अहिड़ो तरीक़ेकार छॾियो आहे जेको जंहिंजे दिलि में राईअ जे दाणे जेतिरो बि ईमान हूंदो, उन ईमान जे रोशनी में उन दस्तूरुल अमल ते जेकॾहिं अमल कंदो त इंशा अल्लाह ताला उहो ईमान वारो कामयाब आहे, नाकामी हुन जे वेझो ईंदी कान।